त नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात के जेके भी इनाम मिला, भलायूं मिलियूं, कसरत सां मिलियूं, घणियूं मिलियूं, वध खां वध मिलियूं, हर लिहाज़ सां, शान सां, मान सां, मर्तबे सां, ज़माने जे लिहाज़ सां, उम्मत जे कसरत जे लिहाज़ सां, हत्ता क अल्लाह पाक जी ज़ात नबी करीम खे ऐं उन जे उम्मत खे इहे इनाम नसीब कया जो महबूब जे उम्मत खे अमल जो जेतिरो सवाब मिलंदो एतिरो कंहिंखे कोन थो मिले। अमल थोरो, सवाब घणो। इहो बि हुज़ूर करीम जे ज़ात सां ऐं उन जे उम्मत सां ख़ुदा जी ख़ासि भलाई आहे। हाणे इन्ही सिलसिले में मूंखे तव्हांजी ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं आहिनि। 15 शाबान जी राति अचण वारी आहे। इन्ही मुनासिबत सां मां तव्हांखे क़ुरान हदीस जे रोशनी में कुझु चवां थो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। कौसर मां मुराद नहर भी आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था कौसर हिकिड़ी जन्नत में नहर आ जेका ख़ालिस मां मोहम्मद करीम खे ख़ुदा अता कंदो। हज़रत आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबी आहिनि, पर कंहिं बि नबीअ खे नहर कौसर कान मिलंदी। इहा सिर्फ़ मुंहिंजे लाइ आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन जे कौसर जे किनारनि जे मथां प्याला रखिया पिया आहिनि, प्याला नूर जा प्याला। या रसूल अल्लाह केतिरा आहिनि? पाण फरमाइनि था जेतिरा आसमान में सितारा आहिनि। अलैहा कीज़ानुन, सरकार फरमाइनि था उन जे मथां प्याला रखिया आहिनि, कौरा रखिया आहिनि, पाणी पीअण जा थांव रखिया आहिनि। का अदद नुजूम समाए। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेतिरा आसमान में सितारनि जो तादाद आहे एतिरा उन कौसर वारनि प्यालनि ऐं थांवनि जो तादाद आहे। या रसूलल्लाह कंहिंजे लाइ आहिनि? पाण फरमाइनि था कौसर मुंहिंजे लाइ, मुंहिंजे उम्मत जे लाइ। ये प्याला मां मोहम्मद भरींदो भरींदो पंहिंजे उम्मत खे प्यारींदो वेंदुसि। पाण फरमाइनि था जंहिं हिकिड़ो दफ़ो इहो प्यालो पीतो हूंदो तंहिंखे सारी ज़िंदगी वरी उञ कान लॻंदी। हिकिड़ो प्यालो पीए मुंहिंजा आदा दुनिया में जेकॾहिं को माण्हू प्यालो पीअंदो आहे कलाक ॿ कलाक उनखे लज़त महसूस हूंदी आहे, शरबत जी थधाण महसूस थींदी आहे, उनखे लज़त आराम ईंदो आहे। आख़िर नेठि उहा लज़त राति आधी खां पोइ ख़तम थी वेंदी या फजर खां पोइ ख़तम थी वेंदी। मस्त साकी रोज़े महशर बामिदाद। पर साकीअ कौसर जे हथां जंहिंखे प्यालो मिली वञे उहा त क़यामत जी त पोइ ॻाल्हि आहे, पर जंहिंखे दुनिया में मिली वेंदो आहे सो क़यामत जे ॾींहं ताईं बि वरी होश में न ईंदो। एॾो ढावल हूंदो, एॾो हुनखे मोहब्बत जो नशो चढ़ी वेंदो जो उन नशे में हमेशह चूर लॻो पियो हूंदो। त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन कौसर ते मां बीठो हूंदुसि, उहे प्याला भरे उम्मत खे प्यारींदो वेंदुसि। हबीबन करीम जी ज़ात फरमाइनि था हिकिड़ो दफ़ो जेको पीअंदो सो क़यामत ताईं कोन उञारो थींदो। इहा बि वॾी ॻाल्हि, वॾो शरफ़ आहे। इहो बि नबी करीम जे उम्मत जे लाइ ख़ुसूसी इनाम आहे जो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे उम्मत खे अहिड़ी नेमत नसीब फरमाए। कंहिं बि नबी खे न मिले, असांजे नबी खे हा मिले। ऐं नबी पाक जे सदक़े वरी गुनहगारनि खे उम्मत खे बि मिले। जिब्रील अलैहिस्सलाम ख़ुदा जे दरबार में अर्ज़ो करे या अल्लाह मूंखे मोहलत ॾे। मौला पाक फरमायो मोहलत आहे तोखे, तुंहिंजे दिलि जे इरादे जी। जिब्रील मूंखे ख़बर आहे छाजी तो मोहलत वठी। अर्ज़ थो करे मौला तोखे मालूम आहे पर मां अर्ज़ थो कयां, चओ मालूम आहे चओ। या रब करीम मुंहिंजो इरादो थी पियो आहे त मां 1000 साल तुंहिंजी बीही इबादत कयां, 1000 साल तोखे सजदो कयां, 1000 साल मां रुकू कयां, 1000 साल वेही मां रब पाक तुंहिंजी इबादत कयां। ॿी रिवायत में ईंदो आहे जिब्रील थो चवे या रसूल अल्लाह 4000 साल बीही तुंहिंजी इबादत कयां, 4000 साल तुंहिंजो रुकू कयां, 4000 साल तोखे सजदो कयां, 4000 साल मां वेही तो रब जी इबादत कयां, मूंखे मोकल मिले। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए जिब्रील तो ता सभु कम माफ़ आहे, मां अल्लाह जी भली इबादत कर। रिवायतुनि में ईंदो आहे जिब्रील 16000 साल ख़ुदा जी इबादत में मसरूफ़ रहियो। 4000 साल बीठो आहे, 4000 साल रुकू में वियो, 4000 साल सजदे में वियो, 4000 साल वरी वेही कुऊद में
अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरका जी वही बात कई 4000 ये 4 4 माना 16000 साल थिया। घणा हज़ार साल थिया था? 16000 साल। जब 16000 साल खां बाद फारिग थियो त अल्लाह ताला फरमायो जिब्रील तुंहिंजी तमाम वॾी इबादत आहे। जिब्रील अर्ज़ करे या रब हाओ पर तुंहिंजे नेक मेहरबाननि जे आॾो कुझु बि न आहे। 16000 साल इबादत बराबर घणी आहे, पर जेके तुंहिंजूं मेहरबानियूं आहिनि, तुंहिंजा इनाम आहिनि, तुंहिंजा थोरा आहिनि, तुंहिंजा मुते करम आहिनि ऐं तूं रब आहे, तुंहिंजी रबूबियत जे आॾो इहा 16000 इबादत कुझु बि कान्हे। हक़ीक़त इहा आहे इंसान जे मथे में जेतिरा वार आहिनि एतिरा साल कंहिंखे मिलनि ऐं एतिरा साल रुगो रब जी इबादत करे तब खुदा जे ज़ात बाबरका जे इबादत जो हक़ अदा नथो करे सघे। कंदो अदा? पर जिब्रील खे खुदा ताला फरमायो जिब्रील तुंहिंजी वॾी इबादत आहे 16000 साल। चई हाओ किबरा। रब ताला फरमाए थो तोखे 16000 साल जो सवाब आहे, तोखे वॾो अजुर मिलंदो, तुंहिंजो वॾो मक़ाम मर्तबो आहे। पर जिब्रील ॿुधी छॾिजां आख़िरी नबी जंहिंजो नालो मुहम्मद मुस्तफ़ा आहे दुनिया जे तख़्ते ते जमल ईंदो, मां उनखे दुनिया ते रवानो करे हुनखे उम्मत नसीब फरमाईंदुसि। उन हबीब जे उम्मत खे के रातियूं साल में मां अल्लाह ताला अहिड़ियूं अता कंदो हा जो मुंहिंजे महबूब जो उम्मती जेकॾहिं उहा हिकिड़ी राति जाॻंदो त तुंहिंजे 16000 साल इबादत खां सवाब घणो कमाए वेंदो। मुंहिंजे महबूब जी उम्मत सां वरी मुंहिंजी इहा ख़ासि महिरबानी आहे, अहिड़ी महबूब जी उम्मत अचे पई, जवान अचे पियो। चओ सुभान अल्लाह। ओ जवान अचे पियो जो उन जवान जे उम्मत खे ई मां एॾो अजुर अता कंदुसि जो तुंहिंजी 16000 साल जी इबादत हिकिड़े पासे ऐं मुंहिंजे महबूब जे उम्मत जो उम्मती उहा हिकिड़ी राति जाॻंदो, उनजो सवाबु उनखे हिकिड़े पासे। जिब्रील अर्ज़ करे या इलाहुल आलमीन उहा सालनि मां कहिड़ियूं कहिड़ियूं रातियूं हं जेको पंहिंजे हबीब जे उम्मत खे तो नसीब फरमाईंदे। रब पाक फरमायो उन्हनि मंझां ॿ रातियूं हिकिड़ियूं बि आहिनि, हिकिड़ी रमज़ान जे 27 जी राति, ॿी शाबान जे 15 जी राति। हे जेको शाबान हले पियो सुभाणे ने ॿिए ॾियारे ॿी राति टी राति खां पोइ अल्हम्दुलिल्लाह घणो करे अंगारे जी राति आहे। ईअं साईं सूमर जे ॾींहुं अंगारे जी राति अचे थी, इहा 15 शाबान जी राति आहे। इन जो नालो आहे लैलतुल बरात। छा आहे नालो साईं? बरात। माना अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे मां इन जो नालो थो रखां लैलतुल बरात, माना छोटकारे जी राति। इन हिकिड़ी राति में जेकॾहिं को मुस्लमान जागी निमाज़ पढ़े, इबादत करे, नफ़िल पढ़े, ॾींहं जो रोज़ो रखे, नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 15 जे ॾींहं जे रोज़े रखण वारे खे सॼे साल जे रोज़े जो सवाब मिलंदो आहे। इन राति में 50 नफ़िल पढ़ण वारे खे सॼे साल जे नफ़िल पढ़ण जो सवाब मिलंदो आहे। मख़सूस तरीक़ो ॾांहुं अचेव त ठीकु आहे, न त पोइ जीअं अचेव तीअं बि जाइज़ आहे। अलहम्द शरीफ़ पढ़बो पहिरीं रकात में 2 रकातुनि जी नियत कबी। नियत कयमि नमाज़ 2 रकातूं नफ़िल वास्ते अल्लाह ताला जे, बस जीअं आम नमाज़ पढ़बी आहे वज़ू करे, उन खां पोइ अलहम्द पढ़बो पहिरीं रकात में। ॿी रकात में अलहम्द शरीफ़ खां बाद में इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलअल फज्र। ॿी रकात में वरी अलहम्द खां बाद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बस रकात पूरी थी ॿई। पहिरीं रकात में इन्ना अंज़लना, ॿी रकात में कुल हुवल्लाह शरीफ़। पर के असांजा अहिड़ा बि दोस्त वीचारा हूंदा जेके इन्ना अंज़लना यादि न आहे, छो त हर हिक खे त यादि कोन्हे न साईं। ऐं हाणे तव्हां अॼु खां शुरू थियो त कोशिशि कंदो यादि त करे वेंदो, पर अछी ॾाढी त यादि कोन कई, हाणे तूं कहिड़ो खफ़ो कंदे। शौक़ु आहे त का वॾी ॻाल्हि न आहे। जंहिंखे न ख़ुदा नवाज़ींदो आहे त मां हाणे ताज़ो हिकिड़े किताब में पढ़ियो, खिपरे पे वियासीं जलसो हो, ईअं हिकिड़ो किताब खणी खयुमि।
किताब खणी में चवण पढ़ंदो वञा मुतालो कंदो वञा ईअं हिकिड़ी ॻाल्हि खोलम ॾिठमि त हिकिड़ो बुज़ुर्ग हो हज़रत अबू मुहम्मद अब्दुल्लाह बेरूत जो बुज़ुर्ग हो ज़ाल खे चयईं मथां रमज़ान थो अचे क़ुरान शरीफ़ तूं खोले वेहो मुझे दौर खे ॿुधो त जीअं मुंहिंजो पको आया कचो आ ख़बर पवे त मां मुसल्लो पढ़ी सघां माई चयो वेह फजर जी निमाज़ पढ़ी ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि माई नाज़रा पढ़ियल आहे क़ुरान खोले वेठी आहे अबू मुहम्मद अब्दुल्ला क़ुरान पाक अलहम्द खां शुरू करे वन्नास ते वञी पहुतो माई ॾिसंदी ॿुधंदी वई जंहिं महिल क़ुरान जो ख़तम पूरो थियो त महिल माईअ क़ुरान ठपे मुड़ुस खे चयो हाणे मुंहिंजो बि ॿुध अकुल कम करे थो माई छा चयोसि त हाणे तुंहिंजो त ॿुधो त माण्हू मुंहिंजो बि ॿुध हैरत में अची छा थी चवे चई अल्हम्दुलिल्लाह तूं पढ़ंदो वे मां ॾिसंदी हुअसि मूंखे बि यादि थी वियो इहे बि त रूह हुआ न साईं इहे बि दिलियूं हुयूं इहे बि कल्ब हा एॾो हिर्स हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जा कल्ब शफ़ाफ साफ़ आईने खां वधीक पाक बणाया हा हज़रत इमाम शाफ़ई जो ॿियो हिकिड़ो वाक़ियो आहे उहो बि हैरत जहिड़ो आहे इमाम शाफ़ई बगदाद पियो वञे उठ वारे खे चई बाबा उठ काहे आहे जीअं अॼुकल्ह पाण टैक्सी कंदा आहियूं टैक्सी बाबा मूंखे नवाब शाह छॾे आ शहदादपुर छॾे आ टैक्सियूं पियूं हलनि अॻे उठ घोड़ा टैक्सी हलंदा हुआ जत खे चई अबा चई जी साईं अबा मुंहिंजे लाइ उठ त काहे आहे चई हाज़िर साईं इमाम साहब उठ खे बाबा घणो किरायो वठंदे उन ज़माने जो सस्तो दोसे 5 दीनार बाबा हे 5 दीनार वठ मूंखे बगदाद छॾे आ उठ वारो बिस्मिल्लाह करे उठ ते अॻियां वेठो इमाम साहब पुठियां वेठो जंहिं महिल रवाना थिया इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उठ वारा कम हुजई त ॿुधाइजां न त मूंसां ॻाल्हाइजां न मूंसां ॻाल्हाइजां न मां पंहिंजे कम में आहियां चएसि मां तोसां कोन थो ॻाल्हायां इमाम साहब रहमतुल्लाह अलैह उठ जे पोएं खाने में वेठो आहे जत जट बहराड़ी जो वीचारो जंहिंखे का ख़बर कान्हे का इमाम साहब रहमतुल्लाह अलैह पुठियां क़ुरान शुरू कयो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन ईअं पढ़ंदो हुयो इमाम साहब बगदाद शरीफ़ ताईं पहुतो आहे हिकिड़ो ख़तम पूरो कई ॿियो ख़तम पूरो कई टियों ख़तम पूरो कई इमाम साहब रहमतुल्लाह अलैह 6 ख़तम पूरा कया घणा साईं जंहिं महिल लथा बगदाद में अबा भाड़ो मिली चई हा साईं भाड़ो मिली वियो हाणे तोखे मोकल आहे वञ चई क़िबला अलाए छा पे पढ़ी अलाए कहिड़ा शेर पे पढ़ियई अलाए कहिड़ा कसीदा पे पढ़ियई इमाम साहब फरमाए थो तुंहिंजो हुन में छा वञे चवे थो कुझु बि कोन वञे पर जेको पढ़ियो थी मूंखे ख़बर न आहे ॿुध त ॿुधायां इमाम साहब रहमतुल्लाह अलैह चवे थो छा थो चवीं वेही रहियो आहे उहो ॼट जाहिल बहराड़ी जो जत वीचारो अलहम्द खां वन्नास ताईं सॼो क़ुरान ॿुधाए थो वञे पियो इमाम साहब जे अखियुनि मां पाणी वही पियो इमाम साहब हुनखे भाकुर पाए चयो ओ अदा चरिया तूं थो चवीं त अलाए कसीदो पढ़ियो थम अलाए शेर पढ़ियो थम तोखे मुबारक हुजे तो अल्लाह जो क़ुरान यादि करे छॾियो आहे यानी हुनखे इहो बि शूर कोन्हे को त क़ुरान अलाए छा ईअं सफ़ा को दुदस्तो ॼट हो पर हुनजे कल्ब खे ख़ुदा अहिड़ो त सुहिणो बणायो हो जो इमाम साहब पढ़ी वियो त हुनखे सॼो ख़ुदा जो क़ुरान यादि थी वियो इन्ना अंज़लनाह का वॾी ॻाल्हि आहे हिमत कयो जुम्मो छंछर आचर सूमर 4 ॾींहं पिया आहिनि 2 अखर यादि कयो त इन्ना अंज़लनाह यादि थी वेंदी पर भला जे यादि नाहे त हबीबन चयो आहे त वरी बि मुंहिंजे उम्मत लाइ आसानी आहे 2 रकातुनि में कुल हुवल्लाह पढ़ बेड़ा ई पार थी वेंदा अलहम्द खां पहिरीं रकात में पोइ बि कुल हुवल्लाह ॿी रकात में बि अलहम्द खां बाद कुल हुवल्लाह ॿिन्ही जॻहियुनि ते पढ़ंदो वेंदे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जे सदके ओतिरो ई सवाब अता फरमाईंदो आहे हिन राति जी अहमियत कहिड़ी आहे दुरूद पढ़ त ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम ये उहा रात आ जह रात में मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हर हिक हिकमत वाले कम जो फ़ैसिलो फरमाईंदो आहियां पंहिंजे हर हिक हिकमत वारे फेल जो फ़ैसिलो कंदो आहियां अल्लाह ताला जो को बि फेल हिकमत खां ख़ाली न आहे
फेलुल हकीम या ला यखलू अन हिकमत, हकीम जो को भी कम हिकमत खां खाली ना है। रब ताला फरमाइंदो आ 15 शाबान जी रात थींदी आ, 14 जो सिज लहंदो आ, 15 जी रात शुरू थींदी आ। अल्लाह ताला फरमाइंदो आ मां पंहिंजे ख़ुसूसी रहमत जो नुज़ूल आसमान दुनिया खां हेठि ज़मीन जे वेझो अची कंदो आहियां। खुदा मकान खां पाक आ, ये कोने को तो हितड़े आहे हुतड़े ना है, या हुन मकान में खुदा है बेहद ना है, न खुदा मकाम खां पाका, मकान खां पाका, ला मकानी खुदा जी ज़ात बाबरकात आ। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू फरमाए थो मुंहिंजी ज़ात जिथे आहे उते ही आहे, पर मां पंहिंजी रहमत खे ख़ासि तरह सां लाहे बाननि जे मथे ते अची बीहारींदो आहियां। सज लहण खां वठी करे सुबह जे आज़ान जे टाइम ताईं, बाख फुटीअ जे टाइम ताईं, सुबुह साद कथण जे टाइम ताईं, याने 15 जे सिज उभरण खां अॻे अॻे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां ऐलान कंदो आहियां आहे को बीमार, बीमारीअ खां निजात जी दुआ घुरे त बीमारी लाहियांसि, आहे को कर्ज़ी, कर्ज़ जी माफ़ी घुरे त कर्ज़ माफ़ कयांसि, आहे को गुनाहगार अॼु गुनाहनि जी माफ़ी वटे त गुनाह माफ़ कयांसि, आहे को बे औलाद मां रब करीम का औलाद घुरे तमा उनके औलाद अता फरमाया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आ उन अल्लाह जा मलाक लही ईंदा उन जी सुवाल के लिखंदा वींदा। अल्लाह ताला फरमाइंदो आ बानो जेका भी दुआ घुरंदो आ सा मां मक़बूल फरमाइंदो आहियां। आई बाने जे लाइ ईंदड़ साल जी बजट ठहंदी आ, हुकूमतूं बजट ठाहींदियूं आहिनि न, हर हिकु माण्हू बि पंहिंजे हाल सारू पंहिंजी बजट ठाहींदो आहे। ज़मींदार चवंदो आहे यार मुंहिंजी 5 लख आमदनी आहे, लख रुपयो रखां थो घर जे रिपेयरिंग लाइ, बाक़ी 4 लख रुपयो रखां थो पंहिंजे ज़मीन जे ॿिज भाण कलर दवा लाइ, बाक़ी बचा 2 लख। उन 2 लखनि मझो बाबा 50,000 लटे कपिड़े शादी मुरादी जे लाइ, बाक़ी 1.5 लख उन मजा हेतिरा पैसा पेट्रोल जे लाइ, हेतिरा पैसा फलाणे कम लाइ। साल बि पूरो पंहिंजे बजट सां आहिस्ते आहिस्ते ख़र्च करे साल पूरो थींदो वरी ॿियो फ़सुलु हलाओ ॾींदो। सम्झो था हलाए न, हुकूमतूं बि ठाहींदियूं आहिनि बाबा खंड आहे 19 रुपया 18 रुपया, ईंदड़ साल 98 में थींदव 24 रुपया। अलाह शल पनाह जे जज साहब, वज़ीर आज़म साहब, सदर साहब विड़ी ॿिन त वञी फ़को कयो, बाक़ी आहे हिकिड़ो, इन जो बि वारो अलाए कॾहिं थो अचे। बहरहाल दुआ कयो त ख़ुदा ताला असांजे मुल्क खे बचाए, असांजो मुल्क सलामती सां हले। असांजे मुल्क में अल्लाह ताला हर नेमत ॾिनी आहे, फसल कणक ॿिज कलर भाण हर शइ पाकिस्तान में, तेल ताईं हर शइ पाकिस्तान में आहे, फ्रूट सब्जियूं फल ख़ुदा ताला माला माल मुल्क खे कयो आहे। पर मुंहिंजा दा अहिड़ा जरका वेठा आहिनि, जरका खाई 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 पेट पंहिंजा भरिया अथनि, ग़रीब अवाम रोज़ ग़रीब आहे, हे रोज़ शाहूकार थींदा वञनि। दुआ फरमायो ख़ुदा ताला असांखे असांजे अमलनि जी अञा घणी सज़ा न ॾे। इहो ॾोह मुंहिंजा अदा न को अथव नवाज़ जो, न को माईअ बेनज़ीर जो, ॾोह सभु असांजो पंहिंजो जो असांजा अमाल अहिड़ा ख़राब आहिनि। हुज़ूर फरमायो आहे आमालुकुम अम्मालुकुम, अव्हांजा जहिड़ा अमल हूंदा अहिड़ो तव्हांखे हाकिम ख़ुदा ॾींदो। असां केतिरा नमाज़ी आहियूं, असां केतिरा हलाल खोर आहियूं, असां केतिरा शरीफ़ आहियूं, असांखे बि ओड़ा ई मिलंदा न। नमाज़ जे वेझो कोन, शराब पीऊं, चर्स पीऊं, आफ़ीम पीऊं, व्याज खाऊं, नऊज़ बिल्लाह धीऊं जवान थी वञनि विहारे छॾियूं, शरीयत पाक जे ख़िलाफ़ वञूं, ख़ुदा जा घर बर्बाद लॻा पिया आहिनि, मस्जिद में सजदे जे लाइ तयारु कोन आहियूं, बाक़ी उमेद रखियो वेठा आहियूं त असां ते हज़रत अमीर उमर जहिड़ो हाकिम अचे। छो तो ते अमीर उमर जहिड़ो हाकिम अचे? तूं पहिरीं पाण खे सुधार त हज़रत उमर जहिड़ो ख़ुदा हाकिम मोकिलई न। तूं पाण सुधरियो ई कोन, पोइ तुंहिंजे मथां हाकिम भला किथां ईंदा? तंहिंजे करे हीअ जेका बि मुसीबत असां ते आहे असांजे अमलनि जी आहे। डिश जो ॾिसो कारो मुंहुं, मुल्क जो खानो ख़राब थी वियो आहे, उघाड़ूं फिल्मूं पियूं हलनि, उहो घर ख़ाली न आहे जंहिंजे मथां लानत जो खारो टंगियो न पियो आयो आहे या न आहे अदा? हर घर जे मथां इहो मुसीबत टंगी पई आहे, उघाड़ा फिल्म हलन पिया, उघाड़ियूं ॻाल्हियूं हलन पियूं, शरीयत मुहम्मदी जो नऊज़ बिल्लाह मज़ाक थी रही आहे। पाकिस्तान में अलल ऐलान खुलम खुला शराब जा दुकान खुली रहिया आहिनि। छा मुसलमान वरी उन मुल्क में शराब जो दुकान? बहानो कहिड़ो? चइसे पुरसूमल जे नाले परमिट आहे,
नाले हिंदूअ जे, छो त हिंदुनि खे बाबा जाइज़ आहे खपाए वठे वापराए वरी मुस्लमान पियो। ओ मुंहिंजा सोना इएं कोन थींदो जो लेबल लॻाइण सां तूं मुस्लमान बणिजी वेंदे। पंहिंजे मथां लेबल त लॻा पर उन सां सचो मुहम्मदी थी ॾेखार त ख़ुदा राज़ी थी पवई। अलाह ताला शर असांजे अमलनि जे मथां का महिरबानी फरमाए। त अर्ज़ पे मां कयो त बिजेट पेश कई वेंदी आहे। अलाह ताला फरमाईंदो आहे त हर इंसान जे लाइ जेको बि दुनिया जे तख़्ते ते इंसान आहे, मां 15 शाबान जे राति फ़ैसिलो कंदो आहियां। कहिड़ो फ़ैसिलो कंदो आहियां त ईंदड़ साल हिन खे रोज़ी केतिरी मिलंदी, ईंदड़ साल हिन ते कहिड़ा ॾुख ईंदा, ईंदड़ साल हिन खे कहिड़ियूं ख़ुशियूं थींदियूं, ईंदड़ साल हिन जे मथां कहिड़ियूं मुसीबतूं ईंदियूं, ईंदड़ साल में हिन खे अलाह ताला कहिड़ा अजर सवाब अता फरमाईंदो। हो नाम आमाल में ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे तरफ़ां बाने खे जेको अता कंदो आहे सो उन राति लिखंदो आहे। रब थो चए बाना तूं राति जाग दुआ घुर त तुंहिंजे दफ़्तर खे धोई नेकी लिखी छॾियां, भलाई लिखी छॾियां, बरकत लिखी छॾियां, सवाब लिखी छॾियां, अजुर लिखी छॾियां। मूंखां घुरंदो वञ, तूं घुरंदे घुरंदे थकिजी पवंदे पर मां ॾियण वारो रब थकबो ई कोन आहियां। मुंहिंजा सोना इहा राति सुम्हण जी न आहे, इहा राति जागण जी आहे। अफ़सोस इहो आहे जो इन राति वरी असांजा मुस्लमान फटाका छोड़ींदा आहिनि। ख़बरदार, पंहिंजे कंहिं पुट खे जेके 5 रुपया बि फटाके जे लाइ ॾिना थी त पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि थो ख़रीद करे। पंहिंजे औलाद खे सेखार सम्झार। अलाह चवंदो आहे त बाना इन राति दुआ घुर त मां बाहि दोज़ख जी विसायां ऐं तूं वरी घर जे मथां बाहियूं पियो ॿार। इहो हिंदुनि जो रिवाज आहे, गैर मुस्लमान जो रिवाज आहे। हो होली ऐं ॾियारी कंदा आहिनि, पोइ होली ऐं ॾियारीअ जे रातनि ते हू फटाका छोड़ींदा आहिनि। मुस्लमाननि चयो त हिंदू कनि था, असां बि छो न कयूं। हाणे कल्ह राति मां कराची में हुउसि, निंड न आई, अहिड़ा धमाका, मुंहिंजे ख़्याल में त को छा बमबारी पई थियल आहे छा। आराम फिटी वियो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांजे शाहपुर में न ठड़को कोन ॿुधो अथसि। अलाह सही असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां जो फर्ज़ आहे पंहिंजे औलाद खे सही राह ते हलाइण जी कोशिशि कयो। को बि अहिड़ो गैर शरई कमु हुनखे न ॾियो जो हुतां जी औलाद बाहि ॿारे, नाटक कनि, रात जो फूकणा उछलनि या ठकाव कढनि या को ॿियो तरीक़ो शरीयत पाक जे ख़िलाफ़ कनि। इहा राति जागण जी आहे, क़ुर पढ़ण जी आहे, दुरूद पढ़ण जी आहे, निमाज़ तस्बीह पढ़ण जी आहे। जेकॾहिं अञा बि टाइम बचई त पोइ क़ब्रिस्तान में वञी इबरत हासिल कर, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे वञी ख़त्मो बख़्श, पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे पीउ माउ खे, पंहिंजे दोस्तनि खे। अञा बि जेकॾहिं तोखे टाइम बचे त मुंहिंजा प्यारा दोस्त अलाह जो क़ुर खोले वेही सुबुह ताईं तिलावत कर। पर भला जे निंड वरा वई थी त हरू भरू जागण बि ज़रूरी कोन्हे को। कुझु जागी तोखे निंड परेशान थी करे त भली आराम बि कजां, पोइ सुता से सूहन निंड इबादत तन जी। जेकॾहिं नेक नियती सां कुझु वक़्तु जागी अलाह अलाह करे तोखे निंड वराए सुम्ही पए त बि ख़ुदा ॾिसण वारो आहे। ख़ुदा तबारक व तआला तोखे सुम्हण खां बाद में बि सवाब अता पियो फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, 15 शाबान जी राति बरकत वारी राति आहे, बरात जी राति आहे, छुटकारे जी राति आहे, अलाह अलाह करण जी राति आहे, ख़ुदा खे यादि करण जी राति आहे, नफ़ल पढ़ण जी राति आहे, क़ुर करीम जे तिलावत जी राति आहे। ऐं इन राति अलाह साईं चवंदो आहे त मां सभिनि खे बख़्शींदो आहियां, पर 3 माण्हू न बख़्शींदो आहियां। उहा ॿुधाए पोइ दुआ घुरूं। वक़्तु बि पूरो थियो। सलात बुलंद आवाज़ आहे। वरी सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त 15 शाबान बरात जी राति आहे। मां इन राति में हर हिकु गुनाहगार खे बख़्शींदो आहियां, 3 माण्हू न बख़्शींदो आहियां। सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह पहिरा पहिरो ॿुधा केरा? पाण फरमाए था मुदमिनुल ख़म्र, शराबी खे बि इन राति माफ़ी कान मिलंदी आहे। पोइ सही इन जो को तरीक़ो? सरकार फरमाइनि था सची दिलि सां आइंदह जे लाइ तौबा करे त वरी शराब जे वेझो न वेंदुसि त मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इन राति में माफ़ कंदो आहियां, जे न त शराबी खे बि माफ़ कोन कंदो आहियां। या हबीब अल्लाह, ॿियो कहिड़ो बदबख्त आहे? पाण फरमाइनि था ॿियो उहो शख़्स आहे जो कंहिं दुनिया जे मामले ते, दीन ते न, दुनिया जे मामले ते कंहिंजे पंहिंजे पाड़ेसरी भाउ खां नाराज़ आहे। दुनिया जे कंहिं मसइले जे करे पंहिंजे भाउ सां नथो ॻाल्हाए।
अजीजा करीबा पाड़ेसरिया कौम वारो आ मुसलमान भावा घर घर में गड्डा पर इए नाराज़गी थी पई आ कदी बारन जी नाराज़गी करे केड़ी नाराज़गी गुफ्तगू पाण में बंदा न खाण न पीण न गुफ्तगू अल्लाह ताला फरमाइंदो आ ब भावर पाण में नाराज़ हन मां रब भी नाराज़ आहियां मां इन्हनि खे भी माफ़ को न कंदो आहियां ताजे करे अल्लाह ताला जो वायदो आ त इन रात खां अगे पंहिंजे भाव खे राज़ी कर परचा त तू उनखे परचा त मां वरी तोसां परची वञा टियों शख्स नबी पाक जी ज़ात खां पुछो वियो या रसूल अल्लाह केरा पाण फरमाइनि था आकुल वालिदैन जेको पंहिंजे माउ ऐं पीउ जो बेफ़रमान हूंदो आहे अबे अम्मा खे नाराज़ करण वारो हूंदो आहे पीउ ऐं माउ जी बेअदबी कंदो आहे इन राति बि अल्लाह ताला उन बेअदब खे माफ़ कोन कंदो आहे इन जो फर्ज़ आहे त पीउ माउ जा पेर पकड़े पीउ माउ खे राज़ी करे हुज़ूर सही फरमाइनि था जेकॾहिं अबो अम्मा नाराज़ थी मरी विया त उन जो आसान तरीक़ो आहे पाण फरमाइनि था इन राति उन्हनि जे क़बर ते वञी कुल पढ़े क़बर वारा पीउ माउ हुन ते राज़ी थी वेंदा जेरा हन ज़िंदा हन त वञी माफ़ी वठ जे मरी विया हन त उन जे मज़ार ते वञी क़बर ते वञी कुल पढ़ी दुआ घुर मग़फ़रत जी दुआ घुर ख़ुदा जो कलाम हुनखे बख़्श हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था ख़ुदा ताला उनखे माफ़ फरमाए छॾींदो आहे अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए इन राति में इबादत करण जी जागण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा या अल्लाह असांजूं ख़ताऊं माफ़ फरमा या अल्लाह असांखे शबे बरात जागण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह इन राति में असांजी इबादतूं मंज़ूर ऐं मक़बूल फरमा मुंहिंजा मौला असांखे हर बुराईअ खां बेहयाईअ खां बचाए असांखे शरीयत मुहम्मदी ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा रसूलुल्लाह जे पाक सुन्नतुनि खे ज़िंदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा असांजा सगीरा ऐं असांजा कबीरा सभई गुनाह माफ़ फरमा असांखे मौला आसमान ऐं ज़मीन जे मुसीबतुनि खां पनाह ॾे मुंहिंजा मौला असांखे इम्तिहान खां बचाए पंहिंजे हबीब जी मुहब्बत नसीब फरमा मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा बिबरकत अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।